इस्लामाबाद अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर दरजाज गुल जो नालो हज जी अदायगी लाइ ECL मां कढण जी दरख़्वास्त ते इस्लामाबाद हाई कोर्ट घरू सेक्रेटरी खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो। इस्लामाबाद हाई कोर्ट जी जस्टिस तारिक महमूद जहांगीरी ज़रताज गुल जी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान लिखत में हुकुम जारी करे छॾियो, जंहिं में चयो वियो आहे त घरू सेक्रेटरी क़ानूनी ॼाण रखंदड़ सीनियर ऑफिसरनि खे अदालत जी मदद लाइ मुक़ररु करे। अदालत हिदायत ॾिनी आहे त आला ऑफिसरनि लाॻापियल रिकॉर्ड सां गॾु ईंदड़ ॿुधणी ते अदालत में पेश थी केस जी हक़ीक़तुनि खां वाक़िफ़ कनि। हुकुमनामे में अदालत चयो आहे त वकील मूजिबि पटिशनर जे ख़िलाफ़ एहतजाज ते केतिरा ई केस दाख़िल आहिनि, जंहिंखे हू मुंहुं ॾेई रहियो आहे। वकील ॿुधायो त ज़रताज गुल कंहिं बि केस में मफ़रूज़ या इश्तिहारी नाहे, हुन ज़मानतूं हासिल करे रखियूं आहिनि। पटिशनर मूजिबि इन्ही जो नालो ECL नो फ्लाई लिस्ट या PNIL में शामिल आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।